अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा हसीना बेगम चाकर खान खे जेको आहे सो ज़हर ॾींदी, छा जेको कासिम खे जेको आहे सो सिकू वारा जेको आहे पंहिंजी भेण जो जेको आहे संग ॾींदा, छा जेको आहे सो सुहिणी वञी चाकर खान खे सॼो हक़ीक़त ॿुधाईंदी। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां भाउ जे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियों अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। ऐं दोस्तों पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, तव्हांजो सब्सक्राइब करण सां को ख़र्चु कोन थो अचे, बहरहाल काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो जॾहिं हसीना बेगम जेको आहे सो जावेर खान सां ॻाल्हाईंदी आहे त चाकर खान खे हाणे ज़हर ॾियणो पवंदो, त उहे सभु ॻाल्हियूं सोणी जेको आहे ॿुधी वठंदी आहे ऐं सोणी हसीना बेगम खे चवंदी त जेको आहे सो मां जेके बि तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि फ़ोन ते, जेके तव्हां जावेर खान सां कयूं आहिनि, मां सॼी हक़ीक़त ॿुधी आहे ऐं मां हाणे वञी वॾेरे चाकर खान खे ॿुधायां थी। हाणे ॾिसणु दिलचस्प इहो थियण वारो आहे त छा जेको आहे हसीना बेगम उनखे छॾींदी या पंहिंजे रस्ते तां हटण लाइ सोणी खे बि ख़तमु कराए छॾींदी। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर खान बि वॾो कमीनो शख़्स आहे, जेको आहे सो उहो बि चवंदो त जेको आहे सो मां हाणे हसीना बेगम खे जेको आहे सो चवंदमि त जेको आहे तूं जाबिर वॾेरे चाकर खान खे ज़हर ॾेई छॾ। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा जेको आहे सो हसीना बेगम जाबिर खान जे चवण ते जेको आहे सो वञी चाकर खान खे ज़हर ॾींदी या कोन ॾींदी। छा जेको आहे सो चाकर खान उन खे पंहिंजे ॻाल्हियुनि में हाणे जेको आहे सो हसीना बेगम खे माराए सॼे जेको आहे सो मिल्कियत ते कब्ज़ो करे वठंदो, इहो ॾिसणु ॾाढो दिलचस्प थियण वारो आहे। होॾां ॿिए तरफ़ तव्हां ॿारनि खे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे सो जाबिर खान जा जेको आहे सो घर वारा यानी उनजी घर वारी जेको आहे सो कासिम सिकू वारनि ॾे वेंदी, यानी सिकंदर वारनि जी माउ ऐं उनजे पीउ ॾे, त उन्हनि खे चवंदी तव्हां पंहिंजी धीअ जी जेको आहे धीअ जो संग जे जेको आहे पुट लाइ ॾियो। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सिकंदर वारनि जी जेका माउ आहे उहा साफ़ साफ़ इनकार करे छॾींदी, चवंदी त मुंहिंजे इजाज़त खां सवाइ मुंहिंजा पुट कुझु बि कोन कंदा, जेकॾहिं मां चाहींदसि त असां संग ॾींदासीं वरना कोन ॾींदासीं। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी। अल्लाह हाफ़िज़।